मुंहिंजो नालो आदित्य मन्याल आहे। अॼु मां तव्हांखे हाथी ऐं कीली जी आखाणी ॿुधाईंदुसि। हीअ पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। हिकु ॾींहुं हिकु हाथीअ जो पैर हिकु कीलीअ जे मथां अची वियो। भॻवान जी कुदरत, कीली हिकु तमामु नंढड़ी खजड़ीअ में हुजण जे करे बची वई। कीलीअ हाथीअ खे रट पाड़े चयो, मूं मारिया हेॾो सारो थी वियो आहे, ॾिसी नथो हले। जेकर मां मरी पवां हा त मुंहिंजे प्यारे बचड़नि खे केरु संभाले हा। हाथीअ कावड़ जी केस चयो, आहीं त तिरे जेतिरी ऐं हली आहीं मूंखे सेखारण। इहे चई हाथीअ पंहिंजी सुनसान कीली खे हिकु अहिड़ी त फूक ॾिनी जो कीली वेचारी हवा में उॾामंदी हाथीअ जे कन में पइजी वई। कीलीअ हाथीअ जे कन में चक पातो। हेॾो सारो हाथी दर्द वेचार थिपा ॾियण लॻो, हेठि लेतरियूं पाइण लॻो। कीलीअ हाथीअ जे कन मां ॿाहिरि निकिरी आई। हाथीअ खे धमकी ॾींदे चई, ॾिठो ई तमाशो, मूं तुर जेतिरी तो जेॾी पर्वत खे कीअं न लेटाए छॾियो। ख़बरदार, अॻिते संभाले हल जाए, हिन दफ़े तोखे छॾे थी ॾियां। वॾा ॻाल्हि कंदा आहिनि त उन ॾींहं खां पोइ हाथीअ खे कीलीअ खां एतिरो त डपु थींदो आहे जो ॾींहुं राति पंहिंजा कन विञण वांगुरु हेॾा होॾा लोॾींदो आहे। केस डपु लॻंदो आहे जो मतां वरी न कीली कन में पइजी वञे। ॿारनि कंहिंखे बि वॾाई न करणु खपे। त कीअं लॻी तव्हांखे आखाणी ॿार? नानीअ जी आखाणी आहे न मज़ेदार?